मां आहियां किशोर स्वर्ण इसरानी। लाड़ी लुहाणा सिंधी पंचायत जो अखिल भारत अधिवेशन 4 ऐं 5 सितंबर 2025 जो धार्मिक नगरी हरिद्वार में थियण जी तैयारियूं बिल्कुलु पूर्ण थी चुकी आहिनि ऐं देश जे कोने कोने मां सिंधी समाज जा गणमान्य व्यक्ति ऐं हुन सां जुड़ल डेलीगेट मेंबर्स पंहिंजी तैयारी पूरी करे लाथी आहे। सभिनी ट्रेन में निकिरण जी हिन सां गॾु गॾु पंहिंजे निजी वाहननि में पहुचण जी तैयारी पूरी करे लाथी आहे। हिन स्टोरी ते तव्हां नज़र ज़रूरु ठाहे रखिजो। जुड़ल रहियो मूंसां गॾु ऐं ॾिसंदा रहियो किशोर स्वर्ण इसरानी सां गॾु सिंधी नॉलेज। भारत जी सभिनी खां वॾी संगठित सिंधी पंचायत लाड़ी लुहाणा सिंधी पंचायत, जंहिंजी राष्ट्रीय स्तर ते बि पंचायत आहे, प्रदेश स्तर ते बि पंचायतूं आहिनि ऐं शहर स्तर ते बि पंचायतूं आहिनि। राष्ट्रीय स्तर जी अखिल भारत लाड़ी लुहाणा सिंधी पंचायत जे बैनर तले थियण वारो आहे हिकु राष्ट्रीय अधिवेशन भारत जी प्रसिद्ध धार्मिक नगरी हरिद्वार में 4 ऐं 5 सितंबर 2025 जो। हिन अधिवेशन में सभिनी जी आहे नज़र ऐं हिन अधिवेशन में थियण वारियूं आहिनि घणई महत्वपूर्ण ॻाल्हियूं। हिन सां गॾु ई थियण वारा आहिनि राष्ट्रीय अधिवेशन में अखिल भारत लाड़ी लुहाणा सिंधी पंचायत जा चुनाव ऐं हिन सां गॾु गॾु हर प्रदेश जा बि हुते चुनाव थींदा। हिन ते सभिनी जी नज़र आहे। स्वामी लीलाशाह महाराज जे आदर्शनि खे वठी करे लाड़ी लुहाणा सिंधी पंचायत अॼु देश भर में सामाजिक कार्य करे पई ऐं हिन जा नेतृत्व स्थानीय स्तर ते ऐं प्रदेश स्तर ते ऐं राष्ट्रीय स्तर ते पदाधिकारीकरण कंदा रहंदा आहिनि। घणेई सामाजिक कार्य हलंदा रहंदा आहिनि जंहिंमें ॿारनि खे शिक्षा ॾियण लाइ हुननि खे आर्थिक मदद कई वेंदी आहे ऐं हिन सां गॾु बि घणेई कार्यक्रम निरंतर हलंदा रहंदा आहिनि। हिन बार लाड़ी लुहाणा सिंधी पंचायत जो राष्ट्रीय स्तर ते अधिवेशन भारत जी प्रसिद्ध धार्मिक नगरी हरिद्वार में 4 ऐं 5 सितंबर 2025 जो। त हिन अधिवेशन में तव्हांजो स्वागत आहे। त पूरे उत्साह सां गॾु जुड़ेंदासीं, मिलेंदासीं, हिक ॿिए खां गॾिजेंदासीं, हिक ॿिए खां ख़ुशी सां गॾु मिलेंदासीं ऐं इहे मिलनसार व्यवहार असांखे ॾिसण लाइ मिले थो। भारत जी प्रसिद्ध धार्मिक नगरी हरिद्वार में 4 ऐं 5 सितंबर 2025 जो। अखिल भारत लाड़ी लुहाणा सिंधी पंचायत जी हर गतिविधि ते रहंदी मुंहिंजी नज़र ऐं हर वीडियो तव्हांखे मिले नी। हिन लाइ तव्हां सिंधी नॉलेज खे सब्सक्राइब ज़रूरु करे लाहियो जंहिंसां मुंहिंजी हर वीडियो तव्हां ताणी पहुचंदी रहे। ऐं हिन वीडियो खे ॾिसण में तव्हां जेको समय ॾिनो आहे हिन लाइ मां तव्हांजो धन्यवाद थो करां। ऐं तव्हां चैनल सां गॾु अगरि नया जुड़ियल आहियो त सब्सक्राइब ज़रूरु करिजो ऐं हिन सां गॾु लाइक कमेंट ऐं शेयर करणु न विसरिजो। त जुड़ियल रहियो मूंसां गॾु, ठहियल रहियो मूंसां गॾु ऐं ॾिसंदा रहियो किशोर स्वर्ण इसरानी सां गॾु सिंधी नॉलेज।